कुरान तो पढ़ा 8 सिपारो सूरह नाम 16 चवे न बुराई जे वेझा न वञो बुराई बुराई आ नंढी हुजे चाहे वॾी माण्हू वरी छा चवंदा नंढो गुनाह भले कजे माना ज़हर जो ढुक पीजे बाक़ी शीशो न ढुक बि मारींदो शीशो बि मारी नांग नंढड़ो हुजे न कुझु न चवंदा छो नंढड़ो आहे न मतिलबु सॼे घर खे खाई पूरो करे बाबा गुनाह नांग आहे नंढो हुजे चाहे वॾो गुनाह ज़हर आहे ढुक बि मारींदो शीशो कुरान छा थो भला तक़रबुल फवाहिश वेझाई न वञोसि होॾे छा चई भला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो ई न वञो माहौल ई न पैदा कयो अकेला ई न वियो मिसकालियूं न हणो सही आहे अल्लाह वेझा कुरान छा थो चए भला तक़रबुल फवाहिश बुराई जे वेझा ई न वञो मां ज़हर में न हवा मां बतन लिखियल हुजे चाहे ज़ाहिर बुराई बुराई आख़िरी नसीहत थो पढ़ा 5 नसीहतूं न पहिरीं आयत में 10 अथव पर पोइ अञा 2 आयतूं आहिनि आख़िरी रब छा भला तक़्तुलु नफ़्स अल्लती ॼाणी माणी माण्हू न मारियो इस्लाम में माण्हूअ खे मारण जो 3 सूरतूं आहिनि शादीअ खां पोइ 4 ॼणनि सां ज़िना साबित थिए रजम खे ॼाणी माणी माण्हू मारियो अथई किसाद में मारियो ॼाणी माणी बंदूक साफ़ कंदे छुटी पई माण्हू मरी वियो इन जी सज़ा अलॻि आहे ॼाणी माणी बंदूक टियों इस्लाम छॾे मुर्तद थी वियो क़त्ल कयो हदीस में मन इर्तद फ़क़्तुलू जेको दीन छॾे गोली हणोसि इन्हनि 3 सूरतुनि खां सवाइ इस्लाम में क़त्ल जी गुंजाइश कान्हे मां त सलाम थो कयां क़ाइदे सिंध खे ख़ुदा जो कसम दीवाननि जी न्याणी क़त्ल थी लाड़काने में डॉक्टर न मिलंदा भाउ राशिद हुनजे तॾे थी वियो हुनजे भाइरनि सां मिलियो हुन सां ताज़ियत कई उनखे यकीन ॾियारी त मां डॉक्टर नमिरता जे क़त्ल जी जांच ईअं कराईंदुसि जे बाबे ख़ालिद जे क़त्ल जी जांच इस्लामाबाद कंटेनर ते भी खुदा जो कसम करारदाद पेश कई पास कराई तो हुक्मरान डॉक्टर नम्रता जे कातलन के फांसीअ ते टंगियो इस्लाम तो रही जे बंदूक खयूं वतो वाणियन के मारींदा काथे आहे इस्लाम जे ना तबलीग कयो दावत ॾियोनि विरोध न जेकॾहिं जिज़ियो थो ॾे तव्हांजो कानून मञे थो तव्हां टैक्स ॾे थो तव्हांजो ला तस्लीम थो करे न चओ उनखे कुझु ओ ज़िमी आहे